न्यू सदाबाद में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां वॾेरे जे भाइरनि जो मला बिरादरी जे पोरतन नौजवान ते बदतरीन तशदुद। वॾेरो राति जो बेगुनाह टाइम शराब जी नशे में धुत थी मला बिरादरी जे घर में काए पियो औरतुनि मथां तशदुद। गारगंद मुतासिर औरतुनि जी दाह ते खिसकी वियो। वाक़े जी रिपोर्ट दाख़िल। मला बिरादरी पारां औरतुनि मर्दनि मासूम ॿारनि जो निटण उस में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। बदमस्त वॾेरे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी FIR दाख़िल करण जो मुतालबो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मुसम्मात अहमद मला, मुसम्मात खातल मला, जमील मला, महफूज़ मला, साफ़ी शर्जील मला ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां पहिरीं वॾेरो मोलाई दिल घर ऐं अंदरि दुकान ते अची पोरित नौजवान दानिश मला खे बदतरीन तशदुद जो निशानो बणायो। जंहिं बाद असां ख़िलाफ़ न्यू सदाबाद थाने ते रिपोर्ट दाख़िल कराए सॼी राति न्यू सदाबाद पुलिस खां हिरासत करायो। जंहिं बाद फजर महिल बदमस्त वॾेरो ग़ुलाम अली दिल पाण शराब जी नशे में धुत थी असांजे घरनि में काए पियो, जेको औरतुनि मथां तशदुद ऐं गारगद कयाईं। ॿारनि जी रड़ियुनि ते पोरित दानिश मला खे जान खां मारण जूं धमकियूं ॾींदो हलियो वियो। हिननि वधीक चयो त हिन बासर शराबी वॾेरे मां असांखे ख़तरो आहे त किथे असांजे पोरित नौजवान पुट खे क़तल न कयो वञे। हिननि IG सिंध पुलिस, DIG हैदराबाद रेंजर्स ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बदमस्त वॾेरे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में SSP मटियारी जी ऑफिस अॻियां एहतिजाज कयो वेंदो। मसइलो इहो आहे जो असांजे घरनि में घिड़ी करे ई दिल वॾेरा नशे में आउट थी ऐं अची घर में उन्हनि जेको आहे सो बदमाशी कई आहे। असां माइनि खे मारियो अथनि, असांजे मर्दनि खे मारियो अथनि, असां मर्दनि खे छॾायो आहे त उन्हनि ते वरी असांखे बि को मार कुट कई अथनि। असांजे घरनि में घिड़ी करे इहो को इंसाफ़ त कोन्हे को न। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? जॾहिं तव्हां पुलिस में जो NC कटाई आहे त पोइ पुलिस कार्रवाई कंदी न। पोइ हिननि जो कहिड़ो कमु आहे जो अची घरनि में घिड़ी करे ऐं चवनि था असीं वॾेरा आहियूं, असांखे जेकी खपे असीं कंदासूं, असीं दादागीर आहियूं, असीं हीअं आहियूं, असां इहा त इंसाफ़ कोन्हे न। महिरबानी करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं असांजे नंढड़े भाणे जे मुंहिंजे खे जेको आहे सो हुननि बिल्कुलु इहा असांखे धमकी ॾेई आहिनि त असीं हिनखे ठुप मारींदासूं। असांखे जानी ख़तरो आहे हिननि मुंहिंजा वॾेरनि मुंहिंजा। असांखे महिरबानी करे इंसाफ़ ॾिनो। मुंहिंजे भाउ सां नंढी ॻाल्हि खसी जे करे वॾो मसइलो कयो अथनि। मोलाई 2-3 टंबा हणी उन खां पोइ चई ठीकु आहे हाणे ॻाल्हि खे दरगुज़र कयो। उन भाउ मूंखे चयो मुने तूं दल ते ॻाल्हि खे तव्हांखे रस्तो हथु कयो हाणे का बि अगरि कान्हे। उन खां पोइ असांखे वरी तव्हांजो भाउ ॾियो दानिश किथे हाज़िर कयो। असांजे जेके वॾेरा आहिनि पाड़े जा गुलाम अली दल ऐं मोलाई दल राति उनजे छोकिरे मुंहिंजे छोकिरे सां रांदि वेठे कई। रांदि कंदे हिक ॿिए खे गारियूं ॾिनियूं अथनि। जंहिं तां अची मोलाई हुनखे ॾाढी मार कढी आहे। मार कढण खां पोइ वरी राति जो 3:30 बजे धारे पुलिस मोकिली अथनि। पुलिस मोकिलण खां पोइ जॾहिं तव्हां पुलिस मोकिली आहे छोकिरे लाइ, वरी असुर जो अची गुलाम अली दल असांजे घर में घिड़ी असां माइनि ते तशदुद कयो, असांजे छोकिरनि ते तशदुद कयो। नशे में सफ़ा तुंड लॻा पिया हुआ। उन खां पोइ मौत मार जी धमकी मूंखे ॾिनी अथनि त तुंहिंजे पुटनि खे आउं मारे छॾींदुसि। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। एतिरी का ॻाल्हि न हुई जिन तां हिन असांजे एॾो इशू खणी कयो आहे ऐं असांखे हिननि मां मुंहिंजे पुटनि खे जानी नुक़सानु आहे ऐं ख़तरो आहे। महिरबानी करे IG सिंध ऐं DIG मटियारी हैदराबाद SSP मटियारीअ खे अपील थी कयां त महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मला मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजे भाणेजनि जे घर में ग़ुलाम अली दल ऐं मोलाई दल घिरी हुननि ते मार कुट कई अथनि, हुननि सां बदतमीज़ी कई अथनि। आधी राति जो ॿारनि जी थोरी ॻाल्हि न पपजी खेॾींदे ॿारनि थोरी पाण में ॾे वठि कई आहे। उन तां अची मुंहिंजे भाणेजे खे मोलाई दल धकाया आहिनि, हुनखे मार कुट कई अथनि। वरी थाणे ते विया आहिनि, NC कटाई अथनि। जॾहिं तव्हां NC कटाई आहे त पोइ वरी असांजे घर में राति जो छो घिड़ी आया आहिनि? राति जो घर में घिड़ी असांजे माइनि खे मार कुट कई अथनि। शराब ऐं नशे में टुन थी गुलाम अली दल ऐं उते अची घर गारगंद कई अथसि। मुंहिंजे भेण खे भाणेजनि खे उन्हनि खे गारगंद कई अथसि ऐं चए थो असीं वॾेरा आहियूं, असीं कंहिंखे बि गारगंद ॾेई सघूं था, कुझु बि करे सघूं था। तईं ग़रीब ताईं केरु थींदा जो असांखे गारगंद था कयो, असांखे घटि वधि था ॻाल्हायो। ऐं महिरबानी करे IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी, DSP सईदाबाद ऐं पुलिस खे महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। इन्हनि शराबी बदमस्त वॾेरनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾिनो।